टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिली कर अॼु असां क्लास चौथों जो सबक छवियूं पढ़ंदासूं। सिंधी ॿोली जी अहमियत। दुनिया जी हर क़ौम जा माण्हू पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। असां सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं। सिंधी ॿोली सिंध जी क़दीम ऐं शाहूकार ॿोली आहे। क़दीम किताबनि ऐं तारीख़ दाननि मूजिबि सिंधी ॿोली जूं पाड़ूं मोहनजोदड़ो जी तहज़ीब में खुतल आहिनि। इहा ॿोली 5000 सालनि खां बि पुराणी आहे। सिंधी ॿोली सिंध में इस्लाम जी आमद खां अॻु पिणु राइज हुई। अंग्रेज़नि जे दौर में त सिंधी ॿोली खे तालीम जी ॿोली सां गॾु दफ़्तरी ऐं सरकारी ॿोली जो दर्जो ॾिनो वियो। अॼु बि सिंधी ॿोली न रुॻो सिंध सूबे में ॻाल्हाए लिखी ऐं पढ़ी वञे थी, पर दुनिया जे ॿियनि केतिरनि मुल्कनि में बि ॻाल्हाए वञे थी। पाकिस्तान जे ॿियनि सूबनि बलूचिस्तान ऐं पंजाब खां सवाइ पाड़ेसरी मुल्क भारत जी कुझु गुजरात ऐं राजस्थान वारनि इलाइक़नि में शहरनि में ॻाल्हाए ऐं सम्झी वञे थी। अरबनि जे दौर में क़ुरान पाक जो सिंधी में तर्जुमो थियो हो, जंहिंजो ज़िक्र बुज़ुर्ग बिन शहरयार नाले सियाह पंहिंजी किताब में कयो आहे। सिंधी ॿोली आम माण्हुनि जे रोज़मर्रा जे कारोबार ऐं वाणिज्य वापार जी ज़ुबान आहे। असां मार्केट में वापार ऐं सौदे जी ॾे वठि बि सिंधी में कंदा आहियूं। सिंधी ॿोली में तारनि जे इल्मु, हिसाबनि, तिब, वाणिज्य वापार ऐं कुतुब, ईंदड़ शयुनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जे कपड़नि ऐं दवाउनि वग़ैरह लाइ लफ़्ज़नि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे। 17वीं सदी ईस्वी में सिंध जे मकतबनि ऐं मदरसनि में सिंधी पढ़ाई ऐं लिखी वेंदी हुई। ठठे जे आले मखदूम अबुल हसन सिंधी, मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी ऐं ॿियनि आलमनि सिंधी में दीनी तालीम बाबति किताब लिखिया। अंग्रेज़नि बि मुल्की कारोबार हलाइण लाइ सिंधी ॿोली जो सहारो वरितो। हिननि 1853 ईस्वी में सिंधी सूरत ख़ती खे नई तरतीब ॾियारे सिंध में राइज कयो। सिंधी जी इहा सूरत ख़ती इहा ई हुई जेका अरबनि जे दौर खां वठी सिंध में हलंदड़ हुई, पर उन जी नई तरतीब ऐं तश्कील कई वई। स्कूलनि में सिंधी जी पढ़ाई शुरू थी। अदालतनि में सरकारी ऑफिसनि में लिख पढ़ सिंधी में कई वई। अंग्रेज़नि ऐं ॿियनि कामूरनि सिंधी ज़ुबान, सिंधी अदब, सिंध जी तारीख़ ऐं ॿियनि मौज़ुअनि ते अंग्रेज़ी सां गॾु सिंधी में केतिरा किताब लिखिया, लग़्ज़ू ऐं ग्रामर जोड़िया। सिंधी ज़ुबान में शाहूकार किताब हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जो किताब शाह जो रिसालो मौजूदु आहे। सिंध सूबे अंदरि सिंधी ॿोली अॼु बि स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में पढ़ाई वञे थी। ॿार पंहिंजे मादरी ज़ुबान में आसानी सां सभु कुझु सिखी सघनि था। असां पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि सां हाणे त मोबाइल ऐं कंप्यूटर रस्ते इंटरनेट ते बि सिंधी में राब्तो करे सघूं था। सिंधी जो सॉफ्टवेयर बि ठही चुको आहे। आम किताब, अख़बारूं, रसाला ऐं दर्सी किताब कंप्यूटर ते कंपोज़ थी शाया थियनि था। असीं ॿियनि मुल्कनि में रहंदड़ सिंधियुनि सां कंहिं बि मामले ते सिंधी में आसानी सां ईमेल रस्ते राब्तो करे सघूं था ऐं इंटरनेट ते ख़्यालनि जी ॾे वठि बि आसान थी वई आहे। चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।